ख़बर शामिल क्यों भिटशा में सिंध अवामी फोरम पारां पैगाम लतीफ़ रैली कढी साल 2022 के पैगाम लतीफ़ जो साल करे मल्हाइण जो ऐलान कियो वियो आहे। हैदराबाद में निकितल पैगाम लतीफ़ मार्ची अॻवाननि मरकज़ी चेयरमैन जान मोहम्मद जुनेजो, डॉक्टर अनवर हजाणो, डॉक्टर हसन लगारी ऐं ॿियनि मिठाई जे मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरी। उन मौक़े ते रैली में शामिल अॻवान लतीफ़ सरकार जे मज़ार ॾांहुं पैगाम लतीफ़ साल मल्हाइण जो वचन कयो ऐं चयो त लतीफ़ सरकार सिंध जो हक़ीक़ी रहबर आहे। 2022 साल खे पैगाम लतीफ़ साल मल्हाइण जो ऐलान कयूं था। इन्हनि चयो त पूरो साल भेटाई जो पैगाम कुंड कुड़छ में पहुचाइबो। इन्हनि ऐलान कयो त सिंध अवामी फोरम जे प्लेटफॉर्म तां 30 जनवरी ते बाउदेरो मटियारी, 14 फरवरी ते मातली ऐं 20 मार्च ते टंडो अलाहियार में पैगाम लतीफ़ जा जलसा मुनक़द कया वेंदा।